नवाब शाह प्रेस क्लब के सीनियर सहाफ़ी ऐं सिंध हारी कमेटी के अॻवान मोहम्मद सालेह बुलो जी चौथीं वरसी प्रेस क्लब नवाब शाह में मल्हाई वई, जंहिंमें सिंध हारी कमेटी के अॻवाननि ऐं सवें कारकुननि शिरकत कई। इन मौक़े ते कामरेड ताज मोहम्मद, कामरेड सारंग, कामरेड अब्दुल शकूर पंवर ऐं मोहम्मद सालेह बुलो जी साहिबजादी जमीला सालेह बुलो ऐं ॿियनि कामरेड सालेह बुलो जी ज़िंदगी ते रोशनी विझंदे चयो त कामरेड सालेह बुलो हिकु शख़्सियत न पर किरदारु हो। हिननि चयो त कामरेड सालेह बुलो पंहिंजी सॼी ज़िंदगी फलाही कमनि ऐं ग़रीबनि जी मदद करण में गुज़ारी। हिननि वधीक चयो त कामरेड सालेह बुलो नवाब शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नियाणियुनि जी हुनरी सिख्या जे मर्कज़नि सां गॾु नियाणियुनि लाइ स्कूल क़ाइमु कराइण सां गॾु बुनियादी सिहत पिणु क़ाइमु कराया आहिनि। जेको कामरेड सालेह बुलो जहिड़े बहादुर ऐं ॾाए इंसान ऐं सीनियर सहाफ़ीअ जे नाले सां जुड़ियल आहे। कामरेड सालेह बुलो हिकु नालो, हिकु शख़्सियत न हो, पर हिकु जिदोजहद हुई, हिकु तहरीक हुयो, हिकु जज़्बो हुयो ऐं हिकु सच्चाई जो ऐलान हो। असां पंहिंजो दरिया बचाए सघूं था त असां पंहिंजी धरती बि बचाए सघूं था। धरती असांजी मां आहे ऐं माण्हू चवनि था कि नफ़रत करो, ये नफरतें निकाल दो अपने दिलों में से। आप सिंध में रहते हो, सिंध धरती का पानी, सिंध धरती को आपने लूटा है। नस्लियत की बुनियाद पे सियासत को छोड़ो, सिंध धरती को मानो और सिंध धरती की तहजीब को मानो। अगर नहीं मानोगे तो हमारे लिए आपके लिए कोई गुंजाइश नहीं है। जहां से आए हो वहां चले जाओ। यही कराची सिंध आए, सिंध रहंदो, धरती सां आख़िरी दम ताईं निभाइबो।